तवज्जो सामईन प्रोग्राम फनी फनकार जो मेज़बान जहांगीर कुरैशी हाज़िर है। ढोल फ़कीर यकता रिपोर्टन में हिन फनकार जो शुमार पंहिंजनि सुठनि फनकारनि में थिए थो। गुज़िश्ता 20-25 सालनि खां इहो नालो रेडियो तां पहिरियों भेरो नशर थियो ऐं उन खां पोइ बाक़ाइदगी सां नशर थींदो रहियो ऐं हुनखे हर को सुञाणण लॻो। सो ढोल फ़कीर जी मुलाक़ात असीं अव्हां सां करायूं था। जी फ़कीर साहब जी तोखे जी खुश आहियो? दुआऊं चङा भला अल्हम्दुलिल्लाह सब ख़ैर दुआऊं जहांगीर साहब आहियूं अल्हम्दुलिल्लाह गुलन गुलज़ार धणी आया साहब सदा गुल पर हींअर ते जॾहिं असांखे वॾे न सॾु खणी कयो त एॾी ख़ुशी सां आयो आहियां बाबा जो ॿी ॻाल्हि करे सघां कोन थो। हाणे वधीक जेके पुछंदा ख़बर हूंदियूं कंदा वेंदासीं। तव्हांजो असुल ॻोठ कहिड़ो फ़कीर साहब? महबूब ॻोठ असांजो हाणे वॾनि खां पुछियोसीं त पाटियूं उन मीरपुर खां ॾांहुं अॻिते इन तरफ़ खे पोइ को ॾाढो मज़ो हो पोइ हाणे त जहिड़ा तब शहर मलूं गोयल आहे जेकी सोचो हले इन पासे अॻे के फ़कीर ॻाईंदा हुआ छा? से फ़कीर वीचारा वाह 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 उनजो वॾो जिला नालो नेकी हो ऐं फ़कीर मनठार हो ऐं फ़कीर मोहम्मद दान वरी हिते बि पाण खे ओॾो हैदराबाद खे फ़कीर मनठार परे होसीं नहर खाणी में ऐं छो त जहिड़ा उन्हनि जा अचण वञनि करनि हालनि शरीफ़नि खां हेॾां घुमनि फिरनि छो त वरी तालिब बि इन पासे जा इन पासे तव्हांजे ॻोठनि ॾे अचणु थींदो छा? हा अचणु थींदा हुआ। असां मनठार ते जहिड़ासीं मलूक ऐं बरान जहिड़ा संदन पोटो फ़कीर वली बख़्श उन साण असांजी वरी महबत थी वई ऐं असांखे बि जहिड़ा हुन कुर्ब आहे सभई कमु हुयो कुर्ब साण थो थिए। ईअं खणी चऊं त उन्हनि फ़कीरनि खे ॻाईंदो ॾिसी तव्हांखे शौक़ु थियो? जीअं तूं बसि ॻाल्हि जाया हाणे हुनखे जो असां ॻाईंदे ॾिठो ऐं सोसीं ॿुधोसीं त चयोसीं असीं बि ॻायूं। तव्हांजा वॾा छा कंदा? से उहे ॿनी इहो कुटुंब इहो कहिड़े हारी नमूनो हा सो इहो ॿनी ॿार हो सभु कंदा हुआ खेॾंदा हुआ कंदा हुआ। फ़कीर साहब यादि अचे थो तव्हांजी उमिरि केतिरी हुई जॾहिं तव्हां ॻाइणु शुरू कयो? महबूब साईं हाणे अॻ में असीं पुराणा आहियूं न त लिखणु पढ़णु कोन थींदो इहो दौरु हाणे हलियो आहे ऐं तंहिं महिल मुंहिंजे लेखे त मूं ॻायो त को बसि जो कराऊं 10-12 खां वठी पोइ जहिड़ा कंहिंजो कनि कंहिंजो पासो पर पोइ 20-25 साल थी विया त पोइ मूंखे सुरत ईंदी वई त पोइ जहिड़ा मूं ॻायो पोइ जहिड़ा जगतारो शुरू कयुमि ऐं जहिड़ा ॿाहिरि छोटियूं छोटियूं रिहायूं थी न उते जहिड़ा सड़ी न वञा उते कचहरियूं कयां पोइ इन जहांगीर साहिबु किसो हलंदो आयो। पोइ जहिड़ा हाणे हीअ टेम बची विया वरी वॾी महिरबानी थी आहे अलाह जी फ़कीरनि यारनि जेके असीं तालिब थी रहियासीं सिखियासीं उन्हनि खे बि जस रहमत हुंजी। हा साईं कंहिंखां सिखियो? साईं सिखियासीं असां ॼण त ओहो मरी खाही करे चवनि नालो हुनखे हज बला नसीब हाजी इस्माइल उन सां के तंदूं तारूं इहे ॿुधायूं बाक़ी पोइ असांखे जेका रंग ऐं रिहाण ऐं ॻाइण जो उथणु वेहणु ख़्यालु ख़बर चाल सवली सां ॿुधाई फ़कीर वली बख़्श फ़कीर मनठार जी पोटी छो त जहिड़ा उहो असीं ज़रे ते जहिड़ा कर जहिड़ा हिकु जहिड़ा हुजूं पुछणु ॻाछणु थिए ऐं फ़कीर ॾाढो सुरत वारो ऐं वॾो हींअर त जहिड़ा वरी शाइरी बि कनि पिया पाण बि त अहिड़े नमूने करे पोइ चयोसीं यार असांखे बि कुझु ॿुधायो ऐं ॿुधायूं सुनायूं पोइ हुनखे ख़बर हुई पोइ असांखे उन तमामु जहिड़ा ॿुधायो त बाबा अहिड़े रंग सां करे कलाम ॻाइजे हीअं उथिजे हीअं वेहिजे हीअं चइजे। अच्छा इहो रेडियो ते अचण खां अॻे तव्हां कीअं ॻाईंदा हुयो? थोरो यकतारो खणी असांखे ॿुधायो त। वाह 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 यकतारो हा कीअं ॻाईंदा हुयो? कहिड़ो कलाम तव्हांखे वणंदो हो? कलामनि जी साईं ॻाल्हि थो करी न त अॼु तक ताणी बि मूंखे कलाम सभु था वणनि छो त आउं पढ़ियल न आहियां ऐं इहा जे लाइ मूं वॾे कंहिं ख़्याल सां मूं सिखियो एतिरो रंग ख़्यालु कलाम काफ़ी जो त सभु वणनि था बाक़ी हाणे एतिरो जे लाइ यादगिरी त पहिरीं जहिड़ा कलामनि से वीचारा वॾा जेके चंबा दाही आरफाना जा ओशाखी जा तो ही तूं ऐं अहिड़े नमूने सां पोइ जहिड़ा खे पोइ ॿुधाए थो थोरो घणो त अहिड़े नमूने हलंदो ॾिसो। इहो असुल तव्हांजो अंग साॻियो आहे जेको रेडियो ते अचण खां अॻे ॻाईंदा हुयो? अॻे हा असांजो उहो ई पुराणो साॻियो नमूनो साॻियो रंग हाणे इहो असां थोरो कयोसीं थोरो भेरवी जो हाणे कलाम काफ़ी छा साहिब ॼणा खे ॿुधायां ऐं वरी थोरी ॿी रागिनी करे
इनखे असीं लोड़ आहे चइबो आहे पर ॻाइण वीचारा ॻाईंदा हर कंहिंजी पंहिंजी थींदी आहे रहणी कहणी गायकी पंहिंजी टोड़तान जे लाइ कई साल ॻाईंदा था अलाह अलाह अलही अलाह मंदरे मुहिय मथा ओ मंदरे मुहिय मथा भेरो त भञिया भला भेरो त भञी अल्लाह अल्लाह ओ बना ॾिसो पई विंदुरा सावन सो ससुए केॾी सिक ओ आओ बना ॾिसो पई विंदुरा जिथे मुंहिंजा लाल लथा जिथे मुंहिंजा हू लाल लथा ए अॼूं भेरो मूं तां हो त भञिया हाय हाय मांदरे मुहिय मथा ओ अन भेरो हो त भञिया। वाह 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 माशाअल्लाह। इन जी माना त इहो साॻी अंग आहे तव्हांजो रेडियो ते अचण खां अॻे बि ईअं ॻाईंदा। ओ ईअं जीअं तूं जहांगीर साईं इहो तव्हांजे बुज़ुर्गनि में बि वॾनि में बि को ॻाईंदो हो छा फ़कीर साहब? साईं असांजो भाउ हो काफ़ी कलाम न ॻाईंदा हुआ बैत नड़न वारा जेके तुरदा जोड़ीन इहे बैत ॻाईंदा हुआ बाक़ी जे लाइ असांजे वालिद त जिन कम खे ओॾो ई कोन हो। छा नालो हो तव्हांजो? फ़कीर मोहम्मद। हा उहो बैत नड़ वारा जेके हींअर तोरे बाजन इहे ॾींदा हुआ। पोइ फ़कीर साहब इहो ॻाईंदा रहियो तव्हां जी तो ज़िंदगी जा इहे 20-25 साल तव्हां ईअं ई ॿाहिरि गुज़ारिया जी तो मिलन मलाखणनि में शादियुनि में दावतुनि में जी 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 रेडियो ते कीअं अचण जो ख़्यालु थियो था? साईं रेडियो ते कुझु त जे लाइ वीचारनि दोस्तनि बि चयो अज़ीज़नि बि चयो ऐं असां बि जो न ॿुधा ई ॻाइण ॿाइण चयोसीं ॾाढो को मंडल लॻो पियो मौज लॻी पई पर पोइ जहांगीर साईं ॻाल्हि कंदाऊं सची त मूंखे लॻे डपु मुंहिंजो ॿेली आउं कोन वेंदुसि चयूं वञ डपु छाजो वञ न पोइ इहो ईअं कंदा चयोसीं त हाणे इहो ॻाइण थो थिए ॾाढो को मौज वारो डपु छाजो फ़कीर साहब? डपु साईं इहो थिए थियो त अलाए कहिड़े नमूने कीअं करे ॻाइबो ऐं इतबार करियो ऐं अञा बि थो ॾिजांव छो अलाह आलम छो त जे लाइ साईं हीउ कमु अहिड़ो आहे मुंहिंजा साईं कुरैशी साहिबु बाक़ी जे लाइ जो वरी चए त ऐं अॻे ई चयो मलूकन ऐं ओला साहिबु चयो जनी कयो पाण कीअं तवाई तनखे डपु मूंखे ॿियो ई त जे लाइ मूंखे केरु बि कोन थो चवे अलाह जी भलाई ऐं जे लाइ जीअं बिराई साहिबु चयो त ढोल तनी जे ढार जेके हेठां आयल इहा आहे ॿाहनि ॿधण वारी ऐं हेठां वारी ॻाल्हि हर हिक सां नंढे सां वॾे सां मुंहिंजा हक़ में माण्हू अहिड़े नमूने। अच्छा रेडियो ते अचण खां अॻे त ढोल फ़कीर एॾो मशहूरु कोन हूंदो? न इहा ॻाल्हि वाह जी कई इन में ॻाल्हि असीं कंदासीं फ़कीर साहिब इहा ॻाल्हि? हा न साईं इहा ॻाल्हि सची वेठा करियो इहा ख़बर हुई ईअं त जे लाइ उते उते 5 कोन में 10 कोन में या त जे लाइ ढोल फ़कीर खणी आयो त जे लाइ हीउ को छोकिरो ॼाओ अञा गाॾी मंगणो पहुती थो थिए इहा महफ़िल कयूं हाणे असीं अलाह जी महिरबानी थी परे था वञूं ओ मगे लाड़ थियो हाओ हई लाड़ थियो उतर थियो थर थियो ऐं चइनी पासनि खां परे परे वञिजे थो ऐं जो 50-100 कोहनि ते वञिजे थो वीचारा माण्हू इज़त वरी कनि। तव्हां हींअर पंहिंजी गुफ़्तगू में ॿुधायो त तव्हां पढ़ियल कोन आहियो न सन पोइ रेडियो वारा त तव्हांखे कलाम मोकिलींदा आहिनि बाबा इहे कलाम यादि करे अचो ऐं इहे ॻायो पोइ इहो कीअं तव्हां यादि कंदा? उहो यादि ईअं थो थिए त 2-3 ॾींहं राग में उमाणे था छॾीनि 2-3 ॾींहं राग में था उमाणे छॾीनि पोइ जे लाइ असां पढ़ियल जेके वीचारा पाड़े वारा छोकिरा ॿार उन्हनि खे हकलूं कयूं ॿेली जी असांखे सेखारिजो छो त असांखे हुते ॻाइणा पवंदा ॻायूं वञी अहिड़े नमूने सां करे पोइ यादि कजे। पोइ इन में कीअं तव्हां तकलीफ़ महसूसु कयो था? न साईं इहो थिए थो कलाम जेको नमूनो थो मिली वञे उनखे जे लाइ पोइ वरी यादि करणु
ऐं जेसर वञी ॻाइजे थो तेसर जे लाइ हुनजी असीं ॻाईंदे असांखे विसरी बि न पवे ऐं छो त जे लाइ हिते त उहो कमु कोन्हे को हिते त जे लाइ वॾो कमु को नाज़ुक आहे माण्हू चवंदा हीअं जाम असीं था चऊं तमामु जे लाइ नाज़ुक आहे इहो फन जेको तव्हां ॻायो कयो था फ़कीर साहब इहो फन पंहिंजी जाइ ते माशाल्लाह वॾी अहमियत रखे थो कॾहिं तव्हांखे इहो बि ख़्यालु आयो त जेकर आउं पढ़ियल हुजां हा त पोइ ॿियनि माण्हुनि जी मोहताजी न थिए हा हा इहा ॻाल्हि असीं वरी वरी घड़ी घड़ी जे लाइ कयो हाणे जे लाइ घणेई पर ससुई वीचारी न चयो त तूं थो लही सॼा हुन गॾु पीड़ीअ ऐं सो जे लाइ हाणे उहो टाइम निकिरी वियो छो न पढ़ियो तव्हां सबबु को सबबु इहो ईअं हो अॻु में एतिरियूं स्कूल ऐं पढ़ायूं न हुयूं ऐं जेको हींअर थियो बंदोबस्तु थिए ऐं पोइ असांजो इतबार कंदो त पढ़ण खे जे मूं जो पढ़ंदुसि त इहो काफ़ी कलाम जेके मूं 50-60 यादि कया मूंखे विसरी वेंदा पोइ ईअं कॾहिं थियो त रेडियो ते तव्हां ॻाईंदे ॻाईंदे कलाम तव्हां विसरी न साईं इहा अलाह जी महिरबानी कॾहिं बि न हा कॾहिं बि न छो त डपु वरी मूं ॻाल्हि तोसां न कई पहिरीं बि तव्हां वटि ॼाणो न बाबा हुनखे जांचे चङी तरह करे वेठो या जे लाइ कलाम ॻाए वञूं बसि अंदाज़ो केतिरा कलाम तव्हांखे यादि हूंदा साईं कलाम मूंखे आउं सम्झां थो त जे लाइ हाणे भले वीचारा ॻाइणा ॿिया बि ॿार ॿुधनि पर पढ़ियलु किताब खणी रखे त पोइ त जे लाइ 2 बाक़ी जे लाइ एतिरा यादि न हुजनि आउं 3 रातियूं महफ़िल न करियां वेही हिकिड़ी जाइ ते त जे लाइ राति राति जो नवां कलाम ॻाईंसि हिकु राति गुज़री ईंदी वरी ॿिया वरी ॿी यादि ईंदी वरी ॿिया वरी 3 राति 3 त हाणे हिन में जीअं 200 चओ त बि थी वञनि जे 100 चओ त बि थी वञनि ऐं जे वधीक चओ त बि थिए था वञनि रेडियो ते तव्हां घणा कलाक साईं रेडियो तुंहिंजे ते त आउं भांतो त अञा मूंखे इहे थींदा हाणे 20-25 साल त मूं वारा कलाम चई बसी कोन्हे कया अञा पिया आहिनि उहे अञा पुॼी रहिया पिया आहिनि हा न मुंहिंजा हक़ में माण्हू हा रेडियो जे कलामनि में तव्हांखे फ़कीर साहब पंहिंजो कहिड़ो कलाम वणे थो असीं पंहिंजे ॿुधंदड़नि खे ॿुधायूं तव्हांजो रिकॉर्ड हुजे भली हा उमिरि कोन आयो बाणनि मां उथी वारी जा वाटुनि जी वारी जा वाटुनि जी वसाया मां वेठी उमिरि कोन आयो दाय बाणनि मां उथी उमिरि कोन आयो दाय बाणनि जो उथी उमिरि कोन आयो दाय बाणनि जो उथी वारी जा वाटुनि जी वारी जा वाटुनि जी वसाया मां वेठी उमिरि कोन आयो दाय बाणनि जो उमिरि कोन आयो बाणनि इहो सभु ईअं थियो मिसाल थोरो ॿाहिरां मुंहिंजे पोइ वरी असीं ईअं लेखा चोखा कंदा आहियूं हिते जे लाइ ईअं कोन थींदो आहे ऐं ख़ुदि हूअं त जे लाइ कलाम मन आहे ऐं पर जे लाइ पोइ थोरो हूंदी कंदा आहियूं ख़्यालु त जॾहिं उमिरि कोट में वीचारी कैद थी उमिरि अॾ रही उमिरि जेसि माई हाणे घणा ॾींहं थी विया ऐं या खथी लोई या छॾे ॾे ऐं जे लाइ अॼु त जे लाइ को विंझो पाणी ढुकड़ो कोन आयो ऐं ॾिसो ऐं पंहिंजो चहिरो चिमक मुंहुं त जे लाइ रुॻी जे लाइ मिठी दंज़ हीअं हूअं चवंदा असांखे इहो टिको असांखे मिलणो ॿियो मूंखे ताना मिलंदा हुते भला छो चवंदा हा त ओला साहिब ते बिठाई फरमाए त आउं शायदि आहियां मां इहो आउं ॻाल्हियूं कंदुसि ऐं सिक बराबरि ऐं मारी वारो सबक़ु ऐं सब्र त मारीअ मुको माउ ॾे ॾोरा पोइ ॾेई ए त मां मुंहिंजी वारनि वास छॾियो ऐं मींढे मर पई हाणे मरंदो सभु कोई पर जीअरे जुदाई न थिए वाह 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 मिलन मुलाक़नि में शादियुनि में या ॿियनि कचहरियुनि में तव्हांजी मुलाक़ात फ़कीर साहब ॿियनि यकतारे पुटनि सां बि थींदी हूंदी पोइ कीअं उहे तव्हांजे लाइ छा चवंदा आहिनि तव्हां ॿियनि जे लाइ कहिड़ो ख़्यालु था रखो असीं त रखूं था त साईं सभई सुठा आहिनि सभु सुठा आहिनि कंहिंजी बि आउं त का गिला करे न सघां सभु सुठा पोइ असांखे त हिकिड़े फ़कीर चयो आहे जंहिंखे जीअं वणे तीअं भली कीअं पियो चवनि इहे ॻाल्हियूं बेहालियूं ॿुधणु कीअं ठहनि सो असांखे त जे लाइ बाबा घणेई था माण्हू चवनि हाणे ढोल बि ॻाए पियो रेडियो ते हा न साईं पर हाणे जे लाइ आउं त चवां थो त भले त ॿुधंदा पवंदा ऐं किन कया आहिनि ऐं किन जेके हुजनि से जे लाइ जेको न महफ़िल राति जी रिहाण चईं पहिरें थिए तो पर साल खे विया आहिनि उहो अचे न बाबा जी तोखे कहिड़ो फनकार पंहिंजे यकतारे पुटनि मां वणे थो असांजी मां मूंखे सभु था वणनि आउं नालो कंहिंजो खणी सघां थो सभु था मूंखे वणनि जेके तो वटि आहिनि जेके ॿाहिरि आहिनि सभु कुल ॾिसो न शाइरनि में तव्हां ॿुधायो त मंठार ॻाइण में त ॿुधायो मुंहिंजे लिखे त हाणे सभु वीचारा मलूक आहिनि पर वीचारो मोहम्मद इब्राहिम जी ॻाल्हि खणी छॾियो असांखे जे लाइ वीचारो तमामु जे लाइ को ॻाइण वारो तमामु हाणे हींअर जे लाइ असीं घणी चवंदासीं जो वीचारो हींअर कोन्हे को बाक़ी जे लाइ इहो असांखे तमामु जे लाइ वीचार कहिड़ी था करे सघूं इब्राहिम
हाँ न बाबा कहिड़ी ॻाल्हि इब्राहिम में से उन जो गायकी असांजे सिंधी सलूक जीअं असीं था ॻायूं अहिड़े नमूने अहिड़े रंग सां हुई न बा हा जो माण्हू ॿार ॿिया घणा चवंदा त बा पोइ नालो उनजो कोन वठो पोइ घणा ॼणे गॾु वेठा ॻाईंदा मोहम्मद इब्राहिम सां त मोहम्मद इब्राहिम कलाम शुरू थींदो त जंहिंखे न घर वॻे पटके में रुपयो हूंदो उहो बि छोड़े ॾेई छॾींदो हिनखे हा न साईं वाह 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 असां फनकार खे ॾाढो भाईंदो हो इज़त कंदो हो साईं पाण सुठो फनकार हो फ़कीर साहब औलाद मां को तव्हांजी पैरवी करे पियो साईं मूंखे ॻाइण न किकला मूंखे ॿ नंढड़ा आहिनि जी पोइ हाणे उन्हनि खे अलाह ॾात ॾींदो त जे लाइ हीअ वॾी महिरबानी अलाह थो करे बाक़ी जे लाइ नंढा आहिनि पोइ अलाह थे ॾिसजे त छा कनि या न कनि या कीअं कनि तव्हांजो इरादो छा आहे उन्हनि खे साईं असांजो इरादो आहे ईअं त मुंहिंजा ॿिया भाइटा बि आहिनि उहा मां असां भाउ जी ॻाल्हि कई त उन बि चयो मूंखे त असीं कुझु ॻाया करियूं रंग रे हाणे मुंहिंजो न बाबा आउं बि तमामु जे आयो ॻाए जे लाइ हाणे मूंखे थकिजी पियो आहियां ऐं असीं पंहिंजो को धंधो दाड़ी करियो पंहिंजो ॿियो ज़माने जा कारोबार घणेई आहिनि हाणे त हुन ते भला महिरबानी के सवला आहिनि ऐं भई उन्हनि खे असां इनकार कयो त हाणे उहे जेके नंढड़ा आहिनि उन्हनि खे त हाणे अञा त चऊं था भई ऐं पढ़ो अदा पोइ तव्हांजो अलाह वक़्तु भलो कंदो तव्हांजो भाउ अलाह भलो कंदो ऐं जे हुनखे हूंदी का पहिरियां महिरबानी त थी पवंदनि न त जहिड़ा ॿी ॻाल्हि आऊं करे सघां नथो ऐं इहा शइ अहिड़ी आहे ढोल फ़कीर जो माण्हू हासिल करणु चाहे बि नथी मिले कुदरती हिकिड़ी ॾात हूंदी आहे जेका मिलंदी आहे ऐं पोइ उहो फनकार नालो करे वेंदो आहे ईअं न हा इहा महिरबानी सभई मालिकनि जी अब बेशक ढोल फ़कीर ॾाढी सुठी कचहरी प्रोग्राम फन फनकार में थी जी 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 असांखे ॾाढी ख़ुशी आहे जी जो असांजे ॿुधंदड़नि जी इहा हिकिड़ी घणे अरसे खां ख़्वाहिश हुई सा अॼु पूरी थी त ढोल फ़कीर अॼु हुननि सां मुखातिब थियो ऐं हुननि सां शुक्रिया वाह साईं पंहिंजे ॿुधंदड़नि सां कचहरी कई वाह 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 तव्हांजी महिरबानी तव्हां अॼु आयो स्टूडियो में वाह लख लाइक तव्हांजा वॾा कुर्ब असांजा बि अथनि जो असांखे घुराए वरितो उन वीचारे संगत खे ॾिसी त वेला वीचारा भले कचहरी ॿुधंदा हू ख़ासि अॼु ॿुधंदा हूंदा ख़ुदा हाफ़िज़ माशा अल्लाह।